भली असांखे उन लाइ तर कोन छॾींदासीं चाचा। बालाज सां झेड़ो थींदो, झेड़ो। अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा ईंदड़ एपिसोड में रैस बालाज खान शेरदिल मथां हमलो कंदो ऐं शेरदिल ज़ख़्मी थींदो या वरी दमदणी हवाले कंदो शेरदिल? छा अॻिते हली बालाज खान राबेल खे अगवा कंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो दोस्त आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं हुन सां गॾोगॾु घंटीअ बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा, जीअं नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन उहा तई बावक़्त पहुची सघे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ। त ईंदड़ किस्त में वॾेरो बालाज खान मल्हार खे मतिलबु त कोशिश कंदो त उनखे मारियां ऐं बालाज खान वॾेरो पंहिंजे चमचे मंठार खे आज़ादु कंदो ऐं उनखे चवंदो त हाणे असांखे प्लैनिंग करिणो आहे जीअं शेरदिल ऐं मल्हार मतिलबु त असांजे आॾो झुकेनि। वधीक उनखे चवंदो त हाणे असां ईंदड़ एपिसोड में मतिलबु त ईंदड़ किस्तनि में अव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त रैस बालाज खान मंठार सां मतिलबु त मिली करे राबेल खे अगवा कंदा, जीअं मल्हार बि हद खां वधीक परेशान थिए ऐं होॾां वरी रैस बालाज खान शेरदिल जे सोट खे बि अगवा कराईंदो, पर हू कॾहिं बि ईअं थियण कोन छॾींदो छो जो हू हिकु ख़तरनाक आहे ऐं कॾहिं बि मतिलबु त बालाज खान ॾाढो झुकंदो कोन ऐं कंहिंखे बि मतिलबु त हू बि न छॾींदो। उमेद त हींअर वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। हाणे मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।